साहब जन के त पाण पंहिंजे प्यारे शागिर्द के दिस्तार बंदी जो वकड़ ॾियनि। उन खां पोइ ही आजिज़ गुज़ारिश कंदो हाफ़िज़ फ़हीम अहमद साहब जन के त पाण जी पंहिंजे प्यारे शागिर्द के दिस्तार बंदी जो वकड़ ॾियनि ऐं दिस्तार बंदी मुकमिल थी हाफ़िज़ मोहम्मद ताहिर जी इन आजिज़ जी तरफ़ां लख लख मुबारक हुजनि हाफ़िज़ साहब के। उन हाफिज मोहम्मद ताहिर खां बाद में मोहतरम हाफिज रेहान अली वलद रियाज अहमद अब्बासी साहब जन उन्हनि खे लख लख मुबारक हुए दिस्तार बंदीअ जे लाइ अॻियां अचनि। सभ खां पहिरियों वकड़ मोहतरम साईं कुर्बान अली अब्बासी साहब जन खे गुज़ारिश कंदुसि त पाण नंढड़े हाफ़िज़ क़ुरान के दिस्तार बंदीअ जो पहिरियों वकड़ ॾियनि। उन खां पोइ मोहतरम साईं हाफ़िज़ अल्ताफ़ हुसैन साहब जन खे गुज़ारिश कंदुसि त पाण पंहिंजे प्यारे शागिर्द के दिस्तार बंदीअ जो वकड़ ॾियनि। उन खां पोइ संदन जे प्यारे वालिद मोहतरम रियाज़ अहमद के गुज़ारिश कंदुसि त पाण पंहिंजे फर्ज़ंद के दिस्तार बंदीअ जो वकड़ ॾियनि। उन खां पोइ डॉक्टर इम्तियाज़ अहमद अब्बासी साहब जन के गुज़ारिश कंदुसि त पाण हाफ़िज़ सगोरे के दिस्तार बंदीअ जो वकड़ ॾियनि। उन खां पोइ मोहतरम दोस्त प्यारे एजाज़ अहमद अब्बासी साहब जन के गुज़ारिश कंदुसि त पाण जे पंहिंजे भाइटे के दिस्तार बंदीअ जो वकड़ ॾियनि। उन खां पोइ मोहतरम हाफ़िज़ अब्दुल क़दीर अब्बासी साहब जन के गुज़ारिश कंदुसि त पाण पंहिंजे प्यारे मोहतरम डॉक्टर अताला साहब जन के गुज़ारिश कंदुसि त नंढड़े के सभु गॾिजी अचे अचे दिस्तार बंदीअ जे उन अमल में शिरकत कनि। ऐं मुमताज़ अली के गुज़ारिश कंदुसि त पाण बि हथ गंढनि। दोस्त साबिर अलीअ खे गुज़ारिश कंदुसि उनजे फर्ज़ंद क़ुरान पाक वकड़ जे लाइ मां गुज़ारिश कंदुसि। मोहतरम साईं कुर्बान अली अब्बासी साहब जन खे गुज़ारिश कंदुसि त पाण हाफ़िज़ सगोरे के दिस्तार बंदीअ जो वकड़ ॾियनि। उन खां पोइ डॉक्टर इम्तियाज़ अली अब्बासी साहब जन खे गुज़ारिश कंदुसि त पाण अची नंढड़े जे दिस्तार बंदीअ जे अमल में शिरकत कनि। उन खां पोइ ही आजिज़ हाफ़िज़ अल्ताफ़ हुसैन के गुज़ारिश कंदो त उन नंढड़े के दिस्तार बंदीअ जे अमल में हिसो गंढनि। हाफ़िज़ अब्दुल क़दीर ऐं हाफ़िज़ फ़हीम अहमद साहब जन के गुज़ारिश कंदुसि त पाण इन अमल में शिरकत कनि। ऐं साईं मोहम्मद चन्ना साहब जन के गुज़ारिश कंदुसि मोहम्मद बश चन्ना साहब जन के त अचे हिन नंढड़े जे हुन दिस्तार बंदीअ में शफ़क़त जो हथ घुमाइनि ऐं हुन दिस्तार बंदीअ खे मुकमिल कनि। हीअ आजिज़ बि हिसो गंढे थो सवाबु। मिठाई खणी आ प्यारा भाइरो ही अमल को नंढड़ो अमल कोन्हे। कदुर वारा कम